इते अवांखे अहम ख़बर ॾियूं दादू मां उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी अॼु थींदी। केस में नामज़द जवाबदार MPA सरदार चांडियो अदालत पहुतो। MPA बुरहान खान चांडियो उमिरि ते हुअण सबबि अदालत न पहुतो आहे, जॾहिं त केस जी फ़रियादीण उमेर बाब चांडियो पिणु अदालत न पहुती आहे। ॿुधणी देर जो शिकार थी आहे। तव्हांखे दादू मां आगाह कयूं पिया। उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी अॼु थी रही आहे। केस में नामज़द जवाबदार MPA सरदार चांडियो अदालत पहुतो आहे, जॾहिं त MPA बुरहान चांडियो उमिरि ते हुअण सबबि अदालत न पहुतो आहे। केस जी फ़रियादीण उमेर बाब चांडियो पिणु अदालत न पहुती आहे। ॿुधणी देर जो शिकार आहे। दादू मां खे आगाह कयूं पिया। उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी अॼु थींदी। केस में नामज़द जवाबदार MPA सरदार चांडियो अदालत पहुतो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी अॼु थींदी। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां आवाज़ जे रिपोर्टर तारिक लगारी खां। तारिक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत में अॼु उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत में जेको आहे सो MPA सरदार अहमद चांडियो जेको जवाबदार नामज़द आहिनि केस में, उहो अदालत में पेश थियो आहे, जॾहिं त MPA बुरहान चांडियो जेको आहे उहो अदालत में अॼु पेश न थियो आहे, जंहिं सबबि जेको आहे सो सऊदी अरब उमिरि ते वियल आहे। जॾहिं त उमेर बाब चांडियो ऐं केस जो फ़रियादी परवेज़ चांडियो जेको आहे उहे पिणु अॼु अदालत न पहुता आहिनि, जंहिं सबबि अॼु अदालत में जेका आहे उहा ॿुधणी न थी सघी आहे। केस जी ॿुधणी मुलतवी कई वई आहे ऐं ईंदड़ ॿुधणी जी तारीख़ जेका आहे उहा मुक़ररु कई वई आहे। 14 मई ते मुक़ररु कई वई आहे। 14 मई ते हिन केस जी ॿीहर ॿुधणी कई वेंदी। अॼोकी ॿुधणी में अदालत में उमेर बाब चांडियो ऐं जवाबदार जेको हुयो MPA बुरहान चांडियो उहे पेश न थिया आहिनि, जंहिं सबबि अॼु अदालत केस जी ॿुधणी 14 मई ते मुलतवी करे छॾी आहे। ठीकु आहे तारिक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।